FIA जहांगीर तरीन संदसि पुट अली तरीन ऐं अपोज़िशन अॻवान शहबाज शरीफ़ खे खंड स्कैंडल में गिरफ़्तार न करण जो फ़ैसिलो कयो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त FIA पंहिंजे तहक़ीक़ाती रिपोर्ट वज़ीर आज़म जे एहतिसाब बाबति सलाहकार शहज़ाद अकबर खे उमाणे छॾी आहे। हाणे जहांगीर तरीन शहबाज शरीफ़ समेत ॿियनि शुगर मिल मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई FIA बजाए FPR कंदो। FIA हवाले सां तफ़सीली तहक़ीक़ाती रिपोर्ट मुकमल कई, जंहिं मुताबिक़ शुगर मिल मालिक सट्टेबाज़ी में मुलवस निकिता ऐं 100 अरब रुपयनि खां वधीक जी रक़म खंड जे सट्टेबाज़ी ज़रिए कमाई, जॾहिं त खंड ज़ख़ीरो करे रखण में बि शुगर मिल मालिक मुलवस निकिता। रिपोर्ट मूजिबि जहांगीर तरीन, हमज़ा शहबाज शरीफ़ ऐं खुसरो बख़्तियार समेत ॿियनि शुगर मिल मालिकनि जा कैश बॉय ऐं सट्टेबाज़ ब्रोकर बि साॻिया ई निकिता। FIA जे ज़रियनि जो चवणु आहे त जॾहिं जांच मुकमल कई वई त ज़रूरी नाहे त गिरफ़्तारियूं बि कई वञनि। समूरो रिकॉर्ड ऐं जांच रिपोर्ट DG FIA समेत शहज़ाद अकबर खे उमाणी वई आहे। रिपोर्ट मूजिबि खंड जे सट्टेबाज़ी सबबि अरबे रुपयनि जी टैक्स बि चोरी कई वई ऐं FIA टैक्स रिकवर न करे सघी। इहो कमु FPR जो आहे जेको फ्रॉड थियो। FIA इन जी मुकमल छंड छाण कई।